तन खुदी मन हुजरो कीम चालिया रख कोन पूजियो पूजिए अठई पहर अलख तां तू पाण परख सब कंहिं ॾांहुं साम्हूं। सूर्य अमन कल्याण दास्तान पंजूं बैत नंबर 34 रिसालो शावाणी। सजणो तेरी सिट में किन मुख कन कीम जे बदिरां कीन ॼाणायो है, जी माना बि नकार है, मन न असल न हरगज़ न। हाणे चऊं था औखनि अल्फाज़नि जी मानाउनि ते। तन माना बदन जिस्म, खुदी माना नंढड़ी कोठी जंहिंमें ज़िक्र ऐं इबादत कजे यानी हुजरो। खुदी माना हिकु माण्हू जे वेहण लाइ नंढी जाइ जंहिंमें ॿियनि माण्हुनि खां जुदा थी वई इबादत कजे। हुजरो अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जंहिंजी लफ़्ज़ी माना आहे उठ ॿधण जी जाइ। हिते हुजरे जी माना थींदी कोठड़ी, इबादत करण लाइ ख़लोत खानो यानी मस लॻ कोठी जंहिंमें इमाम या बांगो रहे। मन हुजरो यानी अंदरि हुजरो आहे, यानी मन खे हुजरो यानी ख़ुदा जी ख़लोतगाह कर। तन खुदी मन हुजरो माना जिस्म खे खुदी यानी मसद बनाए ऐं मन खे हुजरो यानी ख़ुदा जी ख़लोतगाह कर। कीम माना असल न हरगज़ न। चालीहा वाहिद चालीहो जंहिंजी माना आहे 40 ॾींहं लाॻीतो रोज़ो रखी हिकु हंधि वेही इबादत कजे। चालीहा 40 ॾींहंनि जी मुदत जी अकेले सर इबादत करणु यानी अहिड़ी गोशाइती इबादत लाइ मस्जिद या घर जे अंदरि ढक ऐं ओले वारी जाइ ठाहे उन में 10 या 40 ॾींहंनि जी मुदत ताईं मुसलसल तौरु इबादत कंदा। अक्सर रोज़ा रखंदा, वज़ू सां रहंदा, अन्न पाणी थोरो खाईंदा ऐं माण्हुनि खे मुंहुं न लॻंदा। कीम चालिया रख माना चालीहनि रखण जो ज़रूरी कोन्हे, यानी मौज रस्म ऐं ॾेखा लाइ चालिया न रख। कोह ज़मीर आहे जंहिंजी माना छो। पूॼियो जो मज़दर थींदो पूॼणु, परस्तश करणु, बंदगी करणु, इबादत करणु। पूॼियो माना इबादत कयो, बंदगी करियो। पूॼियो पूॼीअ न तूं मुसलसल तौरु परस्तश करीं यानी लगातार पूॼीअ। अठई पहर माना ॾींहुं राति समूरो वक़्तु सारी उमिरि या ज़िंदगी। अलख माना न, लख माना ॼाणणु, अलखो जंहिंखे ॾिसी या महसूस न करे सघिजे यानी ख़ुदा ताला। पाण परख यानी पाण सुञाण यानी पाण खे आज़माए। साम्हूं माना हाज़िर मौजूद, सभु कंहिं ॾांहुं साम्हूं माना हर कंहिंखे आॾो। ता तूं पाण परख सभु कंहिं ॾांहुं साम्हूं यानी तूं पाण सुञाण त साहिब खे यानी रब खे हर हिकु रूप में पसें। हाणे चऊं था सिटवार सम्झाणी ते। तन खुदी मन हुजरो कीम चालिया रख। ए तालब तन खे यानी बदन खे खुदी यानी मसद बनाए ऐं मन यानी दिलि खे हुजरो यानी ख़ुदा जी ख़िलवतगाह यानी इबादतगाह कर। मौज रस्म ऐं ॾेखा ख़ातिर चालिया न रख यानी ॾेखा वारी इबादत न कर। कोन पूॼियो पूॼीअ अठई पैर लख छो नथो ॾींहुं राति मालिक जी बंदगी करीं। तां तूं पाण परख सभु कंहिं ॾांहुं साम्हूं। तां तूं पाण खे सुञाण त साहिब हर वक़्तु तुंहिंजे साम्हूं आहे। हाणे अचूं था बैत जे हासिल मक़सद ते। यानी जेको अमल यानी कमु करी उन में नेक नियती ऐं सचाई ज़रूरु शामिल हुजे। बाक़ी ॾेखा खां लतीफ़ साईं रोके थो ऐं चए थो कीम चालिया रख या कीन चालिया रख। मौज रस्म ऐं ॾेखा ख़ातिर 40 रोज़नि वारो अमल न कर। आख़िर में पाण परख यानी पाण खे सुञाण, अज़ीम इंसान थी ॾेखार ऐं मंज़िल माण। हक़ लतीफ़ सच लतीफ़।